तेज़ी से गुज़री वियो, का ख़बर ही न पई। ऐं अॼु जुदा पिया थियूं। चरिया मायूस वारी ॻाल्हियूं न कर, पाण ॿई हिक ॻोठ जा आहियूं, पोइ इन ॻाल्हि में जुदाई वारी कहिड़ी? मुमल तूं जंहिंखे ॻोठ पई चई हू असां जहिड़ी सोच रखंदड़ माण्हुनि लाइ जहन्नम मिसल आहे। मुमल तोखे यादि हूंदो अॼु खां काफ़ी साल पहिरियां जॾहिं मां यूनिवर्सिटी पढ़ंदो हुयुसि ऐं तूं पढ़ण लाइ सोचे पंहिंजे घरां निकिते इन कावड़ में हिन ॻोठ जे वॾेरे इन ई ॻोठ जे विच चौक ते तुंहिंजे भाउ खे क़त्ल कयो। मूंखे सभु चङी तरह यादि आहे। राति मां पंहिंजे भाउ खे तड़पंदे ॾिठो आहे। भला मां इन भयानक घड़ी खे कीअं विसारे सघां थी? मुमल बस नसीब जी ॻाल्हि आहे, तूं परेशान न थी, रब पाक भलाई कंदो। अल्लाह साईं हिकिड़ी मज़लूम जी पुकार ज़रूरु ॿुधंदो ऐं ज़ुल्म जो अंत थींदो। इंशाअल्लाह। चङो हाणे हलजे, घणी देर थी वई आहे। ठीक आहे हाणे घर हलूं था, पर ॿुध मूंसां मिलंदी रहिजांइ, ईअं न मूंखे विसारे छॾी ऐं मां वटां सिकंदो। छोरी ॾाढी त सोणी थी पई ऐं लॻे थो तोखे शहर जो पाणी रास अची वियो आहे। केतिरा साल मां ॻोठ छॾे शहर हली वियसि, पर हिन ॻोठ में जाहिल माण्हू अञा मौजूदु आहिनि। तूं खून जी सज़ा लोड़े आयो आहीं। इन हूंदी बाबा वारनि तोसां सुलह कई आहे, पोइ बि नथो मुड़ी, पोइ बि असांजे गिज में थो पोई। दिल त चवे थी तोखे तुंहिंजे भाउ वांगुरु इते जो इते पूरो करे छॾियां, पर छा कयां, मजबूर आहियां, तोसां दिल जो अटकी पई आहे। जेको मुमल जे भाउ जो कातिल हुजे, मुमल जी शक्ल ॾिसण पसंदि नथी करे। सुठो अथई त असांखे सुख सां जीअण ॾे वॾेरा, न त ॾाढो बुछड़ो थींदे। जानिब हाकिम नज़र नथो अचे, कल जो वयल आहे शिकार ते, अञा ताईं वापसि न आयो छा? बाबा साईं, अदा हाकिम खान वारा राति देर सां घर मोटी आया हुआ, तव्हां आराम में आयो, इन करे तव्हांखे ख़बर न आहे। त पोइ हाणे किथे आहे? भूतार बाबा हाकिम खान ॻोल्हण वारनि खे साण करे ज़मीन तरफ़ निकिरी वियो आहे। हा बाबा साईं, अदा वॾो ज़मीन ते चकर ॾियण लाइ वयल हूंदो। वॾो को अॾो आहे, हिनखे केतिरा दफ़ा चयो तम त ॿॾी ते न वेंदो कर, ऐं मुंहिंजे झलण जे बावजूदि मुड़े ई कान थो। खामखा हाणे वरी हारियुनि खे बुछड़ो कंदो, ऐं इहे ग़रीब मूं वटि हाणे दां खणी ईंदा। केरु हाणे इनखे सम्झाए त उहो दौरु हाणे न आहे रहियो, पाण खे कुझु सुधारे। बसि बाबा, जेकर मां कुझु चवंदुसि त तव्हां ई चवंदो त नंढो भाउ वॾे भाउ जे ख़िलाफ़ थी बीठो आहे। पर बाबा, अदा जे हिन किरदार मंझां ॻोठ वारो कोई बि ख़ुशि न आहे। मां ॼाणियां थो पुट, मां ॿारु न आहियां। मुंहिंजी हमेशह इहा ई कोशिशि रही आहे त राजवरनि खे ख़ुशि रखां। जॾहिं खां हाकिम खान हिकु हारी खे मारियो, उन ॾींहं खां ॻोठ वारनि ऐं मुंहिंजे विच में इख़्तिलाफ़ वधी विया आहिनि ऐं माण्हुनि सां का नफ़रत करणु शुरू कई आहे। जॾहिं हाकिम खान जेल में हुयो त ॻोठाणा सुबुह शाम अची मुंहिंजी उतार ते मूंसां कचहरी कंदा हुआ, पर हाकिम खान जे आज़ादु थियण खां पोइ कोई बि ॻोठाणो मूं ॾे लड़ी नथो अचे। रुॻो हर तरफ़ खां हाकिम खान जे ज़ुल्म जूं शिकायतूं पियूं अचनि। अदा साईं, हाकिम खान खे तव्हां सम्झायो। मां त केतिरा दफ़ा कोशिशि कई आहे, पर हू मुंहिंजी ॻाल्हि सम्झे ई नथो। तव्हां ई कोशिशि कयो, तव्हां सम्झायोसि। बसि बाबा, अमां परेशान न थियो, रब साईं सम्झ ॾींदुसि। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। राहत पुट, तू खैर सां अची वए? हाँ बाबा, मां खैर सां अची वियुसि।
जी बाबा, मां ख़ैर सां पहुची वियुसि। अव्हांजो दुआऊं जो मूंसां गॾु हुयो। राहत भाउ वॾो सिकायो अथई। मस वञी तुंहिंजी पढ़ाई पूरी थी आहे। हाणे तोखे काॾे बि वञणु कोन ॾींदासीं, हमेशह लाइ हिते हूंदे। वञण न ॾींदासीं। जवाद पुट ॻाल्हि त ईअं थो करे ॼण त राहत को नंढो ॿार हुजे ऐं उनखे दिलासो ॾेई हिते रहाइजे, पर ईअं कॾहिं बि कोन थींदो। हीअ हिते ॿ 4 ॾींहं रही वरी कंदो शहर जो रुख, छो त हिन खे नौकरी करणी आहे साईं। मुंहिंजे अचण सां तव्हां एॾा ख़ुशि आहियो ऐं तव्हांखे ख़ुशि ॾिसी मां ॾाढो पुरसुकून थी वियो आहियां। बाक़ी रही ॻाल्हि नौकिरी जी, तो असांजे ॻोठ खे हिकु इस्पताल जी सख़्तु ज़रूरत आहे। मूं सोचियो आहे बाबा त पंहिंजी डिग्री जो फ़ाइदो वठंदे पंहिंजे ॻोठ लाइ इस्पताल मंज़ूर कराए ऐं मां बि उन इस्पताल में ई नौकरी कयां। तव्हां अॻकथी करणु छॾे ॾियो, अलाह भलाई कंदो। इंशाल्लाह बाबा, मौला हर तरफ़ ख़ैर कंदो। राहत भाउ खे जल्द नौकरी मिली वेंदी, पर बाबा हिन जी शादी जी जल्द को चुरपुर कयो। जवाद पुट, जेकॾहिं राहत पुट शादी लाइ राज़ी हुजे त मां अॼु निकिरी थो वञा थी गुलनाज़ वारनि ॾे। मुंहिंजी भेण वटि जवान न्याणी वेठी आहे, हू मूंखे संग खां कॾहिं बि इनकार कोन कंदी। वाह वाह, इहा वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। पोइ पे रिश्ते ॾियण लाइ बिल्कुलु इनकार कोन कंदी। हुन मूंसां पहिरें बि पचर कई हुई। मूंखे त हिन दिलि जूं ख़ुशियूं ऐं महफ़िलूं मिली वियूं आहिनि ऐं मां पंहिंजे लाइ हिकु मुमल बि पसंदि करे छॾी आहे। बसि तमामु जल्द हुनखे ॻाढ़ो जोड़ो पाराए उनजे नरम नाज़ुक हथड़नि ते मेहंदी लाइ पंहिंजी कुंवार बणाए हिन घर में वठी ईंदुसि। जवाद पुट, ॾिसी पियो पंहिंजे हिन शारी बाबू जा हाल। तोखे लॻे थो त हीउ हमरा ॻोठ में रही सघंदो, जेको अचण सां ई ख़्वाबनि में पियो विफले, ॾींहुं ॾिठे जो हमरा ख़्वाब पियो ॾिसे। हा बाबा, सभु कुझु ॾिसां थो ऐं सम्झा बि थो। बसि अदा बसि, तूं घणो बाबा जे अॻियां पाण न वड़ाए। मां सफ़र जो थकल आहियां, इन करे निंड जा खुमार आहिनि। होशियार राजो, जीअं को असांखे ॾिसी न वठे ऐं जे ॾिसे बि त सुञाणे न सघे। असांखे चोरी वॾी होशियारी सां करणी आहे ऐं पहिरियों बि गुम करणो आहे। पहिरियां पंहिंजो मुंहुं लिकायो। यादि अथव भुतार हाकिम ख़ान छा पियो चए? पकड़ न है ॾेवणी, उन घर मां कुझु बि चोराइणो आहे। हाँ यार, बिल्कुलु हाकिम ख़ान सां एॾी वॾी हाँ मणी आया। जेकॾहिं इहो कमु न कयोसीं न भुतार ठहंदो ई कोन। हा हा, असां बि खिलाड़ी आहियूं, अनाड़ी त कोन्हूं। वरी बि यार भाॻियो जागी न पवे, जागी पवे निकिरण जी कजो। मिलंदासीं इन्ही चौक ते, वरी बि हिते। हा हा ठीकु आहे, पर जेकॾहिं ॻोठ वारा जागनि था त पीछो कोन छॾींदा। असुल भॼाए भॼाए लाह कढंदा। कोन था जागनि भाॻिया, तुंहिंजो साह न वञे। जेकॾहिं डिॼी थो त इहा ॻाल्हि कर ऐं हितां वापसि हलियो हल। डिॼां कोन थो वॾा, पर एहतियात लाइ चवां थो। हलो हलो, अचो मूंसां गॾु ऐं हमरा पंहिंजे ॻोठ जे चौक ते इंतज़ार में आहे, जेको असांखे हथियार ॾींदो। छो त हिन ॻोठ खे चारे तरफ़ खां चौकियूं आहिनि ऐं इन करे हिन ॻोठ जो हमरा असां सां मददगार आहे। असलो बि ॾींदो ऐं गॾु बि हलंदो। अचो पोइ हलो मां सां गॾु। अचो। हमारा यार अलाए छो देर कई, हमारा अचण जहिड़ो आहे, अलाए छो देर कई। ईंदो पक्का। लॻे थो यार हमारा अचे थो। ओहो हा अचे थो, आहे साॻियो ई हो।
अरे वली भूत ॾिसो असांजो पानी भरजी वियो वरी हुनखे तकड़ लगी आहे। भुतार साईं हिन निभागे जो पानी आहे किथे मिड़े तव्हांजी पीछ तां हिकिड़ो एकड़ आबाद कई वेठो आहे। मां तीअं चवंदो ॾियो त हिन निभागे के 2-3 लाख वञी शहर में को कारोबार करे, बाक़ी ज़मीन आबाद करण हिन जे वस जी ॻाल्हि न आहे। कम बंद कर। 1 एकड़ में तुझे गुजारो कौन दींदो? वठ 2 रुपया यो एकड़ मुखे रे वनी तू शहर वसा, शहर में गुजर सफर कर बाबा। भुतार साईं मां हथ तो बदा मुझो हिकड़ो ते एकड़ आहे जैते मां पंहिंजे बच्चन जो गुजर सफर किया दो। मां ते सफा मिस्कीन आया बड़े तवांजी छपर छाए में जिया दो पियो। अरे बस बस घणो ॻाल्हायो थी, ज़बान बंद रख। अरे मां चवाई तो पैसा हथ वठी ॾियां तो दे भुतार के या बनी न त ज़मीन आबाद करण सां तोखे कोन ॾींदासीं। जे भोतार जे तो ये कर। अरे ही वने तो बकवास करो तो भी रिसोर्स ता वठोस विजोस मथे में धूड़ पानी भी बंद कियोस। आज इनके खबर पए इन गोट जो मालिक केरा है वठोस। यार सफदर खैर था है उदास वेठो आई न यार एड़ी त का भी गाल ना आई। दोस्त तू भले असा को गाल लुकाए पर असा सब कुछ समझूं त तोखे केड़ो रोग लगल है। पर यार तवा ला छा पिया समझो, पर यकीन को एड़ी का गाल ही नहीं। सफदर भा जेका शई मिलण नामुमकिन उन जे लाए पांजा हाल छो तो विञाई। पान के संभाल ऐं यूनिवर्सिटी जी यादन के विसारे छ। यार पयाद तू भी ये तो चवी त मां मुमल के विसारे छजा न पयाद न मां ही हरगिज न कंदुस। यार सफदर एक तरफी मोहब्बत कदे भी कामयाब न थी। असि जानू था तू उन छोकरी सा बेपनाह मोहब्बत कंदो पर तोखे हु सुठो दोस्त समझदी, पर हाने हिता हु जडे हली वई आहे त तू तालीम विसारे उनके सोचण लगो है। मां छा कया यार, मां छा कया? वो मुझी दिल मां निकरे ही न थी। यार मोहब्बत के दिल मां कढण जे लाए असा भी तोखे नथा चऊं, पर यार पंहिंजा हाल त न विञाए त हली कहीं सुठे होटल ते चांहि तो घुर्जे ही खैर बाबा सदा ही खुश हुजे। कीअं आयो आहीं? भुतार साईं जेकॾहिं असां कुझु पुछूं था न त किना था सॾिजूं, इन जे करे दुख सुख में पिया था ज़िंदगी गुज़ारियूं। बाबा कहिड़ियूं ॻाल्हियूं पिया कयो, मूंखे खोले ॿुधायो ॻाल्हि छा आहे? अदा शौकत भुतार तोखां इहो थो पुछे त मसइलो कहिड़ो आहे जंहिं तोखे मुंझायो आहे, त आख़िर ॻाल्हि छा आहे जंहिं ते तूं परेशान आहीं? रईस दादान खान असल में कुछ ॾींहं पहिरियां रईस हाकिम खान असांजे ॻोठ आयो। अरे कमीना कहीं जा उहे तो का पादर विसरी विया आहिनि, वरी मुंहिंजी बाबा सां शिकायत करण आयो आहीं। हाकिम खान रोक पंहिंजे हथ खे ऐं ज़बान खे बंदि रख। अॻिते हिकिड़ो लफ़्ज़ बि न ॻाल्हाई जाए। हीउ असांजो तॾो आहे। छा तॾे आयल माण्हू जी असां वटि इहा इज़त आहे? बाबा साईं ही केड़ो असांजे ॻोठ जो चङो मुड़िस आहे जा ही असांजे राज जो चङो मुड़िस आहे जो मां हिन जी इज़त कयां। हाकिम खान पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे न त। बस बाबा साईं बस अजायो तव्हां पाण में तिखा मिठा न थियो, मूं बस कई मां वञा थो पियो। पुट जल्दी वापस अची वएं छो भला पानी न मिलियो छा? चाचा साईं मां तव्हांखे केतिरा भेरा सम्झायो आहे त हिन ज़ालम वॾे जो हारपो छॾियूं,
तो अलाए छो तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में नथी अचे। पुट तूं पंहिंजी जाइ ते सही आहीं, पर गुरबत इंसान खे मजबूर बणाए छॾींदी आहे ऐं हिकिड़ो ई सबक़ सेखारींदी आहे, उहो ई आहे सबर। छो बाबा ज़ालिम हर मोड़ ते ज़ुल्म कंदो रहे ऐं गरीब सहंदो रहे, ही किथां जो कानून आहे? चाचे जो त आहे दिमाग़ ई ख़राब। जेकॾहिं असां वॾेरे जी ज़मीन जो टुको न खाईंदासीं त कहिड़ो असां बुख मरंदासीं। पुट बुख केरु न मरंदो आहे, हर को पंहिंजो नसीब खाईंदो आहे, पर इन लाइ कुझु महिनत जी ज़रूरत पवंदी आहे जेका असां ॿनी आबाद कयूं पिया। पर चाचा असां सभु ॼाणूं था त असांजे सौट सरमन जो कातल ई वॾेरो आहे, पोइ बि असां कुझु नथा करे सघूं। जेकॾहिं असां ज़मीन ते वञूं था, वॾेरे जा वाठा ऐं कमदार का न का चाल खेॾे असांखे ज़लील कनि था। साॻी तरह कमदार वारनि मूंखां पाणी खसे साले वारनि खे ॾिनऊं ऐं मूंखे ख़ाली मोटाए छॾियऊं। बाबा मूंसां सही थो चए, असांखे हाणे ख़ामोश रहण न घुरिजे। वक़्तु अची वियो आहे ज़ालिमनि खां हिसाब वठण जो। मूं सभु कुझु अलाह ते छॾियो आहे, उन वटि देरि आहे पर अंधेर न आहे। मुंहिंजी धणी दर दुआ आहे त मुंहिंजो अलाह ही मुंहिंजी दांह ज़रूरु ॿुधंदो। उहो ॾींहुं ज़रूरु ईंदो मुंहिंजे पुट सरमस जा कातिल जॾहिं तबाह ऐं बर्बाद थींदा ऐं इन्हनि जो अंजाम बि बुरो थींदो। अचो अली अचण में ॾाढी देर करे आयो आहीं। यार रस्ते में हिकिड़ो हमरा मुंहिंजो पीछो करे रहियो, रस्तो मटाए मटाए हिते पहुतो आहियां। संगत पोइ केरु थी सघे थो? वली खे अजायो वाम आहे, पर हूंदो केरु बि न। हिनजी कंहिं वाट वेंदे ते नज़र पई हूंदी ऐं हिनी कई अलाह तौर। पोइ ज़ाहिर आहे अॻिलो शक करे पीछो त कंदो न। पोइ बि असांखे कुझु ख़्यालु सराहणो आहे। माण्हू वॾा सियाणा आहिनि, हू सम्झी वञनि था त अनाड़ी आहे या खिलाड़ी आहे। बाक़ी ख़्यालु सराहणो आहे, किथे अड़जी न वञो। यार तव्हां मूं ते यकीन कयो, हू सौ हिकिड़ो मुंहिंजे पोयां हो। असांखे सोचणु घुरिजे इहो हमरा आख़िर केरु थी सघे थो। जेको बि हूंदो हिकु ॿिनि ॾींहंनि में पाण ई ज़ाहिर थी वेंदो। तव्हां हाणे छॾियो इन ॻाल्हियुनि खे, असांखे पंहिंजो कमु करिणो आहे। अचो त हलूं। जी राहत ही आया ऐं साहब भी थींदुसि इंशाअल्लाह तुंहिंजी दुआ सां। हाँ साईं, असां न त साहब आहियूं पर लिखी थी घुमाई। कहिड़े कम में मसरूफ़ आहियूं मुंहिंजा साईं? न मां ॻोठ ई आहियां पंहिंजे घर। पर यार मूमल हिन ॻोठ जे ग़रीब मिसकीननि जा हाल ॾिसी दिलि पुरज़ा थी पवंदी आहे ऐं अजीब कैफ़ियत महसूसु कयां थो। बस साईं, असांजे ॻोठ में तालीम ऐं शऊर बिल्कुलु न आहे, त पोइ हिते कहिड़ो सकून हूंदो? बस यार मौला भलाई कंदो, तू छॾ ॻोठ जी ॻाल्हि खे। तू ॿुधाए त कीअं पई ज़िंदगी गुज़रे? बस साईं, घर वेठी आहियां, न को कम न को कार, सिर्फ़ किताबूं थी पढ़ां। छो भला मूमल, तू ॻोठ में चक्कर ॾियण लाइ कोन थी निकिरी जा? ना साईं, मां त ॿाहिरि न वेंदी आहियां, पर मुंहिंजे घर ॻोठ जी औरतूं ईंदियूं आहिनि। ख़बर पई आहे असांजे ॻोठ जे औरतुनि ऐं मर्दनि जे लाइ कोई बि सहूलियत न आहे ऐं हिते सभ खां वधीक इशू आहे उहा आहे तालीम जी ऐं हेल्थ जी बि का सहूलियत न आहे। मूमल ज़ालिम जा ज़ुल्म बर्दाश्त करण पाण सां पाण ज़ुल्म आहे। छो न ज़ालिम अॻियां बग़ावत करे ॻोठ जी भलाई लाइ को कमु शुरू कजे। हाँ, मां बि इहो सोचां थी त कुझु न कुझु बोझ माण्हुनि जी मदद कजे, पर मुश्किलातूं इलाही थींदियूं। हिते वॾा राज़ रहनि था जेके तोखे ऐं मूंखे जीअण कोन ॾींदा। यार पोइ हिन ज़िंदगी खे जीअण जो कहिड़ो फ़ाइदो? वधीक शाम मिली इन मौज़ूअ ते ॻाल्हायूं था।
दे खबर आशिक पुट आज केड़े ख्याल में गुम आई? छॾ यार, तूं त मुंहिंजो वॾो दुश्मन आहीं। केतिरो सुकून सां मूमल मां गॾु वेठा हुआसीं, तो अची सॼो मुंहिंजो ख्वाब बि विञाए छॾियो। हाँ साईं, ॼण ख्वाब में मूमल सां तुंहिंजी शादी पई थिए। शादी त मुंहिंजी उन सां ई थींदी। मां तमामु जल्दी हुनजे ॻोठ वेंदुसि। मूमल का सिवाय ॿियो केर थो थी सघे? पूरो 1 कलाक थी वियो आहे। मां तुंहिंजे इंतज़ार में हिते वेठो आहियां। जेकॾहिं तोखे एतिरी देर करे अचणो हुयो त पोइ मूंखे काल ते ईअं छो चई त जल्दी पार्क में अच, मां घरां निकिरां थी। मुंहिंजा जानी मोहब्बत में देर ऐं सवेर जा लेख न आहिनि का वाक्य जी मजबूरी खे बि सम्झणु घुरिजे। भला जे मुंहिंजे साईं मुंहिंजी मोहब्बत में चंद लम्हा गुज़ारत छा थी वियो। इहा त मुंहिंजे लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे त यूनिवर्सिटी जो सभ खां वधीक ख़ुदगर्ज़ छोकिरो मुंहिंजी मोहब्बत में चरियो आहे। मूमल, तूं केॾी न सियाणी आई। मुंहिंजो मूड ॾिसी सम्झी वेंदी आई त कहिड़ी ॻाल्हि करणी आहे जंहिंसां राहत जे रूह खे राहत रसंदी। मूमल तुंहिंजी इन अदाउनि त मूंखे पत्थर मंझां मोम कयो आहे। ही मूमल बि सिर्फ़ तुंहिंजे लाइ बेमुल आहे मुंहिंजा साईं। बाक़ी मुंहिंजे हुस्न अॻियां त चङा भला दंग रहिजी वेंदा आहिनि। मां उन अखियुनि खे कढी कांवनि खे न ॾेई छॾियां जेके मुंहिंजी मूमल खे मेरी नज़र सां ॾिसनि। चङो मुंहिंजा मजनू, हाणे इन ॻाल्हियुनि खे छॾ। इहो ॿुधाए त तूं पंहिंजे बाबा खे असांजे घर कॾहिं थो मोकिली, पाण ॿिन्हिनि जे रिश्ते जी ॻाल्हि करण लाइ? मां बाबा सां ॻाल्हियुनि में इहा प्रचार करे चुको आहियां। बसि रुगो तुंहिंजो नालो ज़बान ते न आहे आंदो। मां जल्द बाबा ऐं अदा खे तव्हांजे घर मोकिलींदुसि रिश्ते घुरण लाइ। पर ॿुध, जेकॾहिं तुंहिंजे घर वारनि इनकार कयो त पोइ? इहो कॾहिं न थींदो। मुंहिंजो बाबा मुंहिंजी ख़ुशियुनि जो कातिल कॾहिं न थींदो। तूं परेशान न थी। मूमल मां मञा थो त तुंहिंजो बाबा इनकार कॾहिं बि कोन कंदो। पर तुंहिंजे सौट मूसा खे मां चङी तरह सुञाणा। हूअ विच में टंग ज़रूरु अड़ाईंदो। इहो तूं मूं ते छॾे ॾे। अलाह कंदो त हू अहिड़ो कुझु न कंदो। मुंहिंजा साह जा सुपरी, मां सिर्फ़ु तुंहिंजी आहियां। चाचा कादिर अञा नाराज़ आहीं छा? मां छो नाराज़ थींदुसि? जेको तो कयो रब पाक ॾिसे थो पियो ऐं मुंहिंजो फ़ैसिलो उहो पाण कंदो। असां आहियूं मिसकीन माण्हू, तव्हां वॾेरनि खे छा था करे सघूं? जे असां में दम हुजे हा तूं अॼु ज़िंदा ई न हुजे हा। बसि धणी दर दुआ आहे, बसि उहो ई मुंहिंजी पुकार ॿुधंदो। पिट पोड़ा पिट, तोजे पिटण सां कुझु बि मूंखे थियो, तूं मुंहिंजो मुर्शिद हूंदे ऐं मां समूरी ज़िंदगी तुंहिंजा मुरीद थी गुज़ारींदुसि। तूं पंहिंजे औकात में रहो, औकात खां मथे उॾाम न कर, नदीअ पर पटे छॾींदोसां। अरे ॾिसोसि छा था वठोसि। चाचा चाचा मां तव्हांखे घणा भेरा सम्झायो आहे त हिन शैतान वॾे जो हारपो छॾियूं, पर तव्हांखे त मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में अचे ई कान थी। सब्र कर पुट, सब्र कर। मां सभु कुझु सम्झां थो, पर छा कजे दादन खान जूं मूं मिसकीन मथां लखे भलायूं आहिनि, इन करे ख़ामोश आहियां ऐं हारपो कोन थो छॾियां। न ते हाकिम खान कॾो को मुंहिंजे हथां मुअल हुजे हा। बस चाचा, तव्हांखे केरु सम्झाए?
साईं अवां जो तारुफ मां बारड़ी जे पुठिते पहले इलाइक़नि जे भलाई ऐं तरक़ी वारी तंज़ीम जो अफ़सर आहियां ऐं मुंहिंजो नालो शाह ज़मान आहे। मूंखे हिन ॻोठ जे लाइ दरख़्वास्त मौसूल थी आहे। उन दरख़्वास्त अंदरि हिन ॻोठ खे स्कूल ऐं इस्पताल जी सख़्त ज़रूरत ॼाणाई वई आहे। साईं अवां जी वॾी महिरबानी। मां हिन ॻोठ जो चङो मुड़ुसु आहियां। मुंहिंजो नालो आहे दादन ख़ान। अवां सां मिली ॾाढी ख़ुशी थी, छो त अवां हिकु नेक मक़सदु खणी असांजे ॻोठ में पहुता आहियो। खबर बाबा तो आके मथे ते चढ़े छॾियो अच्छा जो मूंखे ॾिसी सलाम बि नथो करी। रहिस हिकु ई ॻोठ जा आहियूं, शाम सुबुह मिलूं था, हर हर सलाम छो। वॾी मॻीअ थी पोड़ा अखियूं खोले ॾिस, तुंहिंजे साम्हूं केरु बीठो आहे? हाकिम खान बीठो आहे। हाकिम खान छो त हिन ॻोठ में हाकिम खान जी हुकूमत आहे। तूं हाकिम खान जो ग़ुलाम आहीं ऐं हाकिम खान तव्हांजे मथां हक़ रखे थो। तव्हां ईंदे वेंदे हाकिम खान खे सलाम कयो। हाकिम हूंदे पंहिंजे घर जो, असां मथां तुंहिंजी हुकूमत कोन हलंदी। मां अॼु ई रहिस वॾे सां मिलां थो ऐं उन सां ॻाल्हायां थो। जे तोरी बनी छॾणी पई त छॾींदासीं, बाक़ी तुंहिंजे दाबनि दड़कनि में कोन ईंदासीं, छो त असां सिंधी गैरतमंद आहियूं। तो जहिड़े टरड़े वॾेरे जे अॻियां झुकण वारा न आहियूं। अड़े रे एॾो मुड़ुसु माण्हू आहे त छाॾे मूं जी बनी वॾो आयो आहे गैरतमंद। तुंहिंजो मथो तॾहिं ठरंदो जॾहिं तूं बुख मरंदे। किथे घुमाई रात सफ़ा अचे ई कोन थो। ॾे हाल तो वरी तालीम जो को ॻोठ खे फ़ाइदो मिलंदो या न? फ़ाइदो मिलंदो रहिस, ज़रूरु मिलंदो। मां पाण उन ई सिलसिले में तव्हां सां मिलण आयो आहियां। तव्हांखे त ख़बर आहे रहिस, मां हिकु ग़रीब ख़ानदान मां आहियां। तंहिं हूंदे बि मुंहिंजे बाबा ॾुख सुख करे मूंखे तालीम ॾियारी। मां अगरि ॿियो कुझु नथो करे सघां त पंहिंजे ॻोठ लाइ को भलाई जो कमु त करे सघां थो न। मूंखे ॾिसी ॿियनि ॻोठणनि में तालीम हासिल करण जो जज़्बो जाॻंदो रहिस। ॾाढो सुठो, तव्हांजी सोच खे मां दाद ॾियां थो। ॻोठ जी भलाई जे लाइ तव्हां जेको बि कमु कंदो, हीउ दादन ख़ान तव्हां सां गॾु आहे। मां अव्हां खे न्यापो मोकिलण वारो हुयुसि ऐं अव्हां अची वियो। असल में मूं वटि हिकु ऑफिसर आयो आहे जंहिंजो चवणु आहे त मां हिकु तंज़ीम जो ऑफिसर आहियां। अव्हां जे ॻोठ जे लाइ हिकु स्कूल ऐं इस्पताल मंज़ूर थिया आहिनि। यकीनन मुंहिंजे लाइ इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे ऐं उन्ही खां वधीक ख़ुशी मूंखे तॾहिं थी जॾहिं ख़बर पई त उन तंज़ीम खे इहा दरख़्वास्त तव्हां ॾिनी हुई। रहिस मां इन जदोजहद में कॾहिं खां लॻल हुयुसि। सुठो थियो जो असांजी महिनत रंग लातो ऐं असांजी दरख़्वास्त इदारे खे मौसूल थी ऐं इंशाअल्लाह कम भी जल्द शुरू कराईंदासीं। पर तव्हां हिकिड़ो कमु कयो रहिस, उन ऑफिसर सां राब्तो करे उन खां टाइम वठो ऐं हिन ॻोठ में हिकिड़ी गॾिजाणी रखायो जंहिंमें पूरे ॻोठ खे सॾु करे हिन गॾिजाणी में शामिल कबो। उन खां पोइ सभिनी जी राय वठबी त ॻोठ जे कहिड़े हंधि इस्पताल ऐं स्कूल ठारायूं। हा ठीकु आहे, जल्द गॾिजाणी रखूं था ऐं राब्तो करे उन ऑफिसर खे बि घुरायूं था। केड़ा हाल है न? वडे वक्त का पोइ याद क्यों थी? भली करे आए। बस यार हाकिम खान, पहिरियां त शहर वारी ज़िंदगी ॾाढी पुरसुकून हुई ऐं हाणे त शहर जो शोर ॿुधी मथो ई ख़राब थो थी वञे। असुल सफ़ा शहर वारनि खां नफ़रत थी वई आहे। हाणे त उते सफ़ा दिलि ई नथी लॻे। सोचुम त यार वटि थी जा मथां उते सुकून मिले। सुणा साईं, जेकर तव्हांजी शहर में दिलि नथी लॻे त तव्हां हिते रही पओ। तव्हां हाकिम खान जा दिली दोस्त आहियो ऐं हिते रही तव्हांखे ॾाढो सुकून ईंदो, छो त ॻोठ जो माहौल ॾाढो पुरसुकून हूंदो आहे। तमामु इहा सुठी ॻाल्हि आहे। असांजो दोस्त असां वटि रहण आयो आहे। भली आहे, असांजी अखियुनि ते दिलि जा दरवाज़ा यारनि जे लाइ खुलियल आहिनि। जेसीं ताईं दिलि घुरे असां वटि रही सघे थो। को बि टेंशन न कर। हाँ हाकिम खान,
या यारनि जी जागीर हूंदा आहिनि पोइ उन यार जी ख़ुलूस ऐं मोहबत ॾिसी असांजी ॾाढी दिलि ख़ुशि थी गुलाणा महिमान जे खाइण पीअण जो बंदोबस्तु कर हल बाबा हाज़ुर बाबा हाज़ुर मूमल अॼु तोखे हिकु ख़ुशख़बरी ॾियणी आहे पाण ॿिन्हिनि जेका इदारे खे दरख़्वास्त ॾिनी हुई ॻोठ जी भलाई लाइ उहा दरख़्वास्त उन्हनि खे मौसूल थी वई आहे ऐं जल्द कमु शुरू थींदो इहा तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे असांजी महिनत रंग लाथो आहे ॿुध राति असां ॿई जेको भलाई जो कमु कयूं था इहो कंदा रहंदासीं ऐं हमेशह कंदा रहंदासीं इंशाअल्लाह पाण हिन ॻोठ ऐं पंहिंजे वतन लाइ हमेशह कमु कंदा रहंदासीं भूतार बाबा अॼु वाह जो मौक़ो अथव छोरी खे ॻोठ वारे पार्क में ॾिसी आयो आहियां अवां पाण हलो ऐं अखियुनि सां उन्हनि ॿिन्हिनि खे ॾिसो अरे असगर कूड़ त नथो ॻाल्हाए मतां किथे भुलियो हुजे ना बाबा ना नूर भटारे जो कसम सच थो ॻाल्हायां जे कूड़ हुजे जेका ताजी वणे उहा ई कजाऊं वाह जो ॻाल्हि कई अथई हाणे तुन सां ॻाल्हियूं कबियूं दिलि जूं ॾिसूं त छोरी कहिड़ा लफ़्ज़नि जा गुल थी विखारे ॾाढो तरसियो आहियां भूतार इन छोरी मथां एॾो मोहिजी पियो आहे छा जो आशिकनि वारा गुफ़्ता थो ॻाल्हाए न पुछ असगर न पुछ मूं सां कहिड़ो हशर पियो गुज़रे मां हुन लाइ ॾाढो मांदो आहियां मना त भूतार सफ़ा दिलि था मजबूर आहियो अड़े असगर छा ॾिननि ॻाल्हियुनि खे छोरी उतां मथां हली न वञे घरां निकिरे ई कोन थी अॼु मौक़ो आहे दर्शन ऐं दीदार जो तव्हां संगत हिते वियो मां मोटियो थो अचां सराहूं आहियां राहत अली ऐं तव्हांजे इदारे खे दरख़्वास्त मूं ई ॾिनी हुई असांजे ॻोठ खे इस्पताल ऐं स्कूल जी सहूलियत बिल्कुलु कोन हुई जेकी तव्हांजी महिरबानी सां ऐं रहिस जी मदद सां कमु थिए पियो महिरबानी जी का बि ॻाल्हि न आहे तव्हांजी कोशिश जे करे ही इस्पताल ऐं स्कूल ठहिनि पिया इहा तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे ॻोठ जी बुनियादी सहूलियतुनि जे लाइ जेका बि ज़मीन कमु अचे मां ॾियण जे लाइ तयारु आहियां सर ही आहे उहो प्लाट जिते स्कूल ऐं हुन सां गॾु इस्पताल बि ठहंदी हिन ज़मीन मां जेतिरो बि प्लाट तव्हांखे घुर्जे तव्हां सिर्फ़ु निशान ॾियो उहो प्लाट तव्हांखे मिली वेंदो जी रहिस ॻोठ जी सहूलियत लाइ हीअ ज़मीन बहितर आहे उहो इन जे करे जो ॿई प्रोजेक्ट हिक ई जॻह ते लॻनि पिया ऐं इन मां ॻोठ वारनि खे बहितर सहूलियत मिलंदी हीअ नक्शे मुताबिक़ मूंखे बि जॻह बहितर लॻी बस थोड़ी फॉर्मेलिटी पूरी करणी आहे उन खां पोइ जल्द कमु शुरू करायूं था ठीकु आहे रहिस मां हाणे हलां थो बाक़ी साहब तव्हां सां गॾु बीठो आहे इंशाल्लाह जल्दी कमु शुरू थींदो बाबा हेर ताईं परेशान लगो था वरी को मसलो थियो आहे छा रुगो चुप चुप लगा पिया आयो ना बाबा अहिड़ी का बि ॻाल्हि नाहे बसि ईअं ई चुप वेठा आहियूं बस चाचा घणो थियो तव्हां कीअं था चओ का ॻाल्हि नाहे कल पाण सां पाणे जी मामूली ॻाल्हि ते वॾेरो एॾो पियो ॻाल्हाए ऐं हारपो खसण जूं धमकी पियो ॾे ॾिस बाबा केॾी वॾी ॻाल्हि थी वई आहे इन्हनि मुंहिंजो नौजवान भाउ मारियो हुन वक़्तु जज़्बात छा हुया तव्हांजा बाबा मां सभु कुझु सम्झंदो आहियां इन करे बर्दाश्त करण जो चवां थो इहे वॾेरा ताक़तवार आहिनि असीं हारी ग़रीब आहियूं पर जे थोरो सुजाग थींदासूं त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे हरू भरू परेशान न थियो बस हाणे वधीक ज़ुल्म बर्दाश्त न कबो भली हू मूंखे मारे वञनि अगरि आइंदा इहो टड़ो वॾेरो असांखे परेशान करण जी कोशिशि कयई न त हुन सां सुठो न थींदो बाबा ही केड़ी किताब में लिखियल आहे त ॾाढो हमेशा ज़ुल्म कंदो रहे ऐं ग़रीब सहंदो रहे हिकु त बाबा ॻोठ वारा अनपढ़ आहिनि इन करे त वॾेरे जी ग़ुलामी मां नथा निकिरनि तव्हां हिन जी के बि चाल में न अचो इन्हनि खां चङाई जी उमेद न रखिजे इहा तुंहिंजी ॻाल्हि सही आहे इन्ही वॾेरनि जी ग़ुलामी मां कीअं निकिरजे पर ॿी का वाह ई न आहे राहत
वॾेरो दादन खान भलो माण्हू आहे पर उनजो पुटु हाकिम खान वॾो ज़ालिम ऐं जाबिर माण्हू आहे। ॿुधण में आयो आहे ॻोठ जी ॿनिन ऐं घिटिन में थोड़ी थोड़ी ॻाल्हियुनि ते माण्हुनि खे वॾो पुछड़ो थो करे। बाबा इहो वॾेरो हाकिम खान आहे ई टरड़ो। रोज़ानो नंढी वॾी ॻाल्हियुनि ते कंहिं न कंहिं सां फॾो कयो बीठो हूंदो आहे। राहत पुट हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, इहो जवाद घर कोन थो अचे, ॾाढो मसरूफ़ रहे थो, इनजी का वजह आहे? बाबा तव्हांखे त ख़बर आहे असांजे ॻोठ में भलाई वारियूं तंज़ीमूं कमु करनि ऐं जंहिंजी अॻुवाणी मां कयां, पर मूंखे त इलाही कमु हूंदा आहिनि, इन करे उन्हनि सां वक़्त ते न मिली सघंदो। उन करे अदा जवाद खे उन कमकारनि ते लाइ छॾियो आहे, तॾहिं मसरूफ़ रहे थो। उनजे घर घटि अचण जी इहा ई वजह आहे। ॾाढा यार घुमिया आहियूं, थकिजी पिया हाणे उन बि लॻी आहे। हाँ बोतार ॾाढा थकिजी पिया आहियूं, हलो त हली पाणी था पियूं। ऐं महिमाननि जी बि सोचो, शहरी माण्हू आहे न, ॾाढा थकिजी पिया आहियूं, एतिरो पंधु करणु उन्हनि जे लाइ सुठो न आहे। हाँ यार मां बि ॾाढो थकिजी पियो आहियां, हलो त काथे हली पाणी पीऊं। हलो वो वेझा घर आहिनि, हली पाणी था पियूं, उन लॻी आहे। रात सोट मूसा बाबा के रोज रोज तंग तो करे, के न के का चवराए तो ऐं पाण भी काफ़ी दफ़ा बाबा को मुझे रिश्तो करियो अथई। चए तो मुंबई नंढे हूंदे खां मुंहिंजे नाले थियल आहे, हाणे हू तालीम भी मुकमल करे आई आहे, तंहिं करे चवां थो त मुंहिंजी हाणे शादी करायो। बाबा ते ॾाढो ज़ोर अथसि। मुंहिंजी मिठड़ी मूमल तूं परेशान न थी, मां तमामु जल्द बाबा खे तव्हांजे घर मोकिलींदुसि त जीअं चाचे कादिर सां पाण ॿिन्हिनि जे रिश्ते जी ॻाल्हि करे। जेको भी करणो अथई जल्दी कर मुंहिंजा साईं, न त हथ मलिंदो रहिजी वेंदे। जी शादी जा दूल्ह न त ॿिए दर वॾे रही। मां ईअं हरगिज़ कोन थियण ॾींदुसि मूमल, छो त तूं मूंसां मोहबत कंदी आहीं ऐं मां बि तोखे चाहींदो आहियां। पोइ भला मूंसा खे कीअं क़बूल कंदे? रात मां सिंध जा आहियां ऐं ॿियो त उनजी मंग आहियां, ते हूंदे बाबा जे अॻियां इनकार कयो अथमि, पर जे बाबा मुंहिंजे खिलाफ़ थियो त मां कुझु न करे सघंदमि। तूं परेशान न थी मूमल ऐं अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर, अल्लाह भलाई कंदो। मां जल्दी बाबा खे तव्हांजे घर मोकिलियां थो। गुलण खुद ॾिस लैला मजनू जी जोड़ी मूं जद सफ़ा आंड्राए सड़ी विया आहिनि। हिननि जो को इलाज ॿुधाए, हाणे मां नथो बर्दाश्त करे सघां। इहा छोरी मूंखे कंहिं बि सूरत में हासिल करणी आहे। बाबल साईं छोरी ॾाढी ख़ूबसूरत आहे, मौक़ो वठी तव्हां पंहिंजो इज़हार करे छॾियो। या त असांखे इजाज़त ॾियो, सुबुह शाम रस्ता रोक करे कयूं उन्हनि खे तंग, पोइ पाण ई झुकंदा। इहा छोरी मूंखे कंहिं बि क़ीमत में हासिल करणी आहे। ठीक है रात, काफी देर थी वई आहे, हाणे हलूं। उठी हलो। गुलण वाह जो या छोरिया दिल में घर करे वया, कहीं भी हालत में छोरी मूंखे घुर्जे। भतार साईं इहो कम करण जे लाइ हाणे लठ ज़रूरत ऐं ज़मीन खसण जूं धमकियूं भी ॾियणी पवंदियूं। कोई इहो कादिर तव्हांजी सट किथे तो सही सघे? यार हाकिम खान वाकई तव्हांजी पसंदि वाह जो आहे, पर इन जो बिलो तमामु जल्दी कयो पर इहो प्यार वारो पखी किथे उॾामी न वञे। हुकुम कर बाबा, अहिड़ा टांडा ॾींदोसांस जो तव्हांजे कदमनि में अची करे। छा ॻाल्हि आहे, कहिड़ियूं पियूं सलाहियूं हलनि? ऐं हा हाकिम खान तूं कोन हुए, ॻोठ जी भलाई वारी तंज़ीम जो हिकु ऑफिसर आयो हुयो, पंहिंजे ॻोठ जी ॿाहिरां वारी ज़मीन मां कुझु इस्पताल ऐं कुझु स्कूल जे लाइ ॾिनी आहे। हाणे बसि रुगो बजट जे कमु शुरू थींदो। बाबा साईं इन कम जी पाण खे घणी क़ीमत मिलंदी ऐं इदारो कहिड़ो तावन कंदो? तंज़ीम जो ऑफिसर शाह ज़मान आहे, जेको चए पियो तव्हां सिर्फ़ु एग्री थियो। उन चयो पिए प्लाट ऐं लोकेशन ॾेखारियो, कुझु पेपर आहिनि जेका सही करणा पवंदा। ॾिसूं त बजट घणी पास थिए थी,
पहिरियों तव्हांखे राज़ी करे बाद में कमु शुरू कबो। ठीकु आहे बाबा, जॾहिं हाणे ऑफिसर अचे मूंखे ॿुधाइजो। राहत पुट, तूं घर खां ॿाहिरि वेंदो आहीं दिलि उदास थी पवंदी आहे। यार घर खां ॿाहिरि न वेंदो कर। बाबा कमकार लाइ ॿाहिरि निकिरणो थो पए। तव्हां हरू भरू परेशान थींदा आहियो, अहिड़ी ॻाल्हि नाहे। हिकु ख़ुशी जी ख़बर आहे, पंहिंजे हिन ॻोठ लाइ स्कूल ऐं अस्पताल मंज़ूर थियण वारा आहिनि। बसि जल्द कमु शुरू थींदो। अदा सच तो चई, ये ॻोठ लाइ भली ॻाल्हि आहे, पर हिकु तोखां बि असांखे इजाज़त वठणी आहे। जेकर तूं हा कंदे असां लाइ बि ख़ुशी थी पवंदी। हा बिल्कुलु, असां पाण में इन ॻाल्हि जो मशवरो कयो आहे। बसि तूं ॿुधाए त पोइ कोशिशि कयूं। हाँ ही तव्हां छा पिया चओ? इजाज़त? छा जी इजाज़त? कहिड़ी ख़ुशी? मां त कुझु सम्झां न, मूंखे ॿुधायो। ॻाल्हि तोखे बाबा ॿुधाईंदो, इनकार तूं बि न कजांइ। राहत पुट, बसि तोखां इहो पुछणो हुयो, तुंहिंजी का पसंदि आहे या तुंहिंजे लाइ असां लाल कुंवार तलाश कयूं? अगरि तोखे का छोकिरी पसंदि आहे, तूं उहा केरु आहे ऐं किथां जी आहे? रुगो ॿुधाए त मां अॼु ई वञी तुंहिंजे लाइ उतां रिश्तो घुरां। बाबा, मूमल मूंखे पसंदि कंदी आहे ऐं मां बि मूमल खे पसंदि कंदो आहियां। चाचा कादिर तव्हां सां इनकार कोन कंदो। बसि तव्हां रुगो उन वटि हली वञो ऐं तव्हां कोशिशि कयो जीअं उन्हनि सां पंहिंजो रिश्तो थी पए। बाक़ी मां शादी करण लाइ हाज़ुर आहियां। हा, इहा कई न जवाननि वारी ॻाल्हि। मां अॼु ई अदा कादिर वारनि लाइ निकिरी थो वञा तुंहिंजे रिश्ते जी ॻाल्हि करण लाइ। महिरबानी बाबा। सजन सदाई सिधो रस्तो अचे ऐं रस्तो मट न करे ऐं साम्हूं जेको अचे उनखे सटकाए छॾा। सजण साईं, तो में तो दहशत वारा दाणा आहिनि, तॾहिं त असां सिर तिरी ते खणी तोसां घुमंदा आहियूं। सजण, तूं संगत जो साहो आहीं सा, ऐं असांजो हमेशह तोसां साथ आहे। साथ त छा, वॾाई हयाती बि तुंहिंजे नाम आहे। त पोइ सजण जो बि तव्हां सां साथ आहे। अचो मां सां। मेहमान आयो आहे, मेहमान लाइ चांहि खणी अच पुट। हाँ बाबा, चांहि खणी थी अचां। दासन ॿियो ख़ैरु आहे? ख़ुशि चाट चङो भलो। हे हाल अॼु कीअं पंधु पियो आहीं अदा? जी अदा, सभु ख़ैरु आहे, असां सभु ख़ुशि आहियूं। पर हिकु इल्तिजा खणी पंधु पियो आहियां, इन उमेद सां त तूं मूंखे मायूस न कंदे ऐं तुंहिंजा मूं ते अहसान बि थींदा। खोले ॿुधाए अदा, ये बुझारत न ॾे न। हिक ई ॻोठ जा आहियूं भाउ, हिक ॿिए जे कमु न ईंदासीं पोइ ॻोठ में रहण जो कहिड़ो फ़ाइदो? तूं खोले ॻाल्हि कर। मां हिते ख़ाली झोली खणी आयो आहियां। मूंखे पुट राहत लाइ धीउ मूमल जो रिश्तो घुरिजे, वॾी आस उमेद करे आयो आहियां। तूं जीअं चवंदे तीअं कंदुसि, पर मूंखे जवाबु न ॾिजे। अदा हसन, मुंहिंजी माल मिल्कियत ऐं मुंहिंजी ज़िंदगी जो सहारो सभु कुझु मूमल आहे। अदा कमु वॾो ॾुखियो ॿुधायो अथई। पहिरियां न्याणी खां पुछा कंदुसि भाउ, मूंखे थोरी मोहलत ॾियो, पोइ तव्हांखे वर्दी ॾींदुसि भाउ। बिल्कुलु अदा, मूंखे तकड़ न आहे। सोचे सम्झे पोइ वर्दी ॾिजो, पर न कजो, मां तव्हांखे हथ थो ॿधां। मां हाणे मूसा के ॾिसी आयो आहियां। सफ़ा कावड़ में हुयो ऐं तकड़ो तकड़ो बनी तरफ़ वञे पियो। अच्छा, मूसा इहो बनी तरफ़ निकितो आहे।
इन जी मगीत अज पूरी थींदी जॾहिं मुंहिंजा माण्हू पुगास। ठीकु आहे बोतार, माण्हू मोकिले हाणे खणायोसि। तू फोन बंद कर, मां माण्हू मोकिलियां थो। हेलो सफदर। जल्दी मानी खणी चो त मां ज़मीन ते वञा। पापा माने प्यार आहे मता को वधे न तो ताजो छोकरो जमीन तो अगवा थी वियो आहे। बाबा छो परेशान आयो? केर हुयो दर ते? बुधायो बाबा। दी गोठ जो छोकरो जुती ऐं कोडर खणी आयो हुयो, जे मूसा अगवा थी वियो। जल्दी के बाबा, वडे रईस ने वनो, मूसा जी सार लओ। हाज़ुर बाबा हाज़ुर, वञा तो ॾिसां तो मूसा आखिर काॾे वियो। इरशाद साहबरन जे खाइण पीअण जो को बंदोबस्त करे, सीधे मां साहबरन के कोई समझाए वठा। ठीक है बोतार साईं, हथ हल्को रखो। ऑफिसर माण्हू आहे ते ट्रा काई भाजी न वञे। हाकिम खान, ही मां छा पियो ॿुधां? छा महिमान जो ईअं ई आदर भाव थींदो आहे? सिंध जी सकाफ़त विसरी वई अथव छा? दादन खान तो सुठो माण्हू आहे, पर तूं मूंखे डिंगो पियो लॻे। दादन खान किथे आहे? मां उन्हीं सां मिलंदुमि। न साहब न, मड़े दिल चो तो असां ये चर्चो पियो कयां। न बाकी अड़ी गाल ना है। भली करे आए साहब सोना। बाबा इलेक्शन जी मीटिंग ते वयल आहे। ऐं मूंखे चई वियो आहे मेहमान जी खातिरदारी खूब कंजाई। खातिरदारी? मां जो मतलब न समझो। समझी वेंदे, तमाम जल्द समझी वेंदे। हाणे कन खोले ॿुध, हिन ॻोठ ते मुंहिंजी हुकूमत आहे। ऐं जिथे स्कूल ऐं अस्पताल ठहनि पिया, उहा ज़मीन भी मुंहिंजी अथई। मां उन जी कीमत वठंदुसि, हर हाल में वठंदुसि। वो प्लाट तो दादन खान फ्री में ॾिनो हुयो, पर जे तव्हां कुछ वठण था चाहियो त पोइ हर कम मुंहिंजी मर्ज़ी सां थींदो। ॿुधाए, जेकॾहिं तोखे मंज़ूर आहे त पोइ मिलाए हथ। हा, इहो डन थियो। जेड़ी माल अची बैग पैसनि सां भरियल हुजे। बस मां समझी वियुसि, मुंहिंजो रस्तो साफ़ आहे। हाणे कम पिया थींदा, इंशाअल्लाह कम थी वेंदो। बाबा, तमाम देर करे पोइ आया आहियो। केॾां विया हुयव? सब ख़ैर त आहे न? मां अदा कादिर वारनि ॾे वियो हुअसि, मुमल जो तो लाइ संग घुरण। बाबा, पोइ छा चयऊं?
हा कयूं या जवाब ॾिनऊं? छो त मूमल जी संदसि सौट सां मंगणी थियल आहे। पुट जवाब कोन ॾिनऊं, चयाई त पहिरें मां छोकिरी जी मर्ज़ी मालूम कयां, पोइ सोचे वरंदी ॾींदुसि। बाबा राहत के मूमल पसंदि कंदी आहे, पोइ बाबा पक सम्झो कमु पंहिंजो थी वेंदो इंशाल्लाह। पराई दिलि परदेस आहे पापा। जॾहिं मूमल फ़ैसिलो करे पंहिंजे पीउ खे ॿुधाए, फ़िलहाल त कुझु नथा चई सघूं। कहिड़ी ख़बर मूंखे सच में चाहींदी आहे या खणी ईअं घुमाए पई। यार रस्ते ईंदे मूं ॻाल्हि ॿुधी त मूसा ॿनी तां गुम थी वियो आहे। चवनि पिया मूसा जी जुती ऐं कुॾर ज़मीन तां मिली आहे। के माण्हू ईअं चवनि पिया त अगवा जो शक आहे या अगवा थी वियो आहे। छा बाबा इहा ॻाल्हि सची आहे? पोइ हुनखे केरु अगवा कंदो? छा कंहिंसां दुश्मनी अथसि? इहो टरड़ो वॾेरो इन्हनि सां कॾहिं खां अटकंदो पियो अचे। नेठि वार करे वियनि बाबा। अलाह मूसा जी ज़िंदगी ॾांहुं ख़ैर करे, बाक़ी ॻाल्हि ख़राबु आहे। हा पुट अलाह ख़ैर कंदो, तव्हां उन तरफ़ वञी ख़बर लही अचो। हज़ुर बाबा असां ॿई वञूं था। अदा हलूं पोइ। यो अल्फाज छोरे जी ख़िदमत कई अथव या ना? हाकिम खान छोरे के कुटे कुटे असां थकजी पिया आहियूं। छोरे जी मगी वञे। अच्छा मां भी ॾिसां इन छोरे में केतिरो दम आहे। हल हल बोतार बाबा हलो सही हलो हलो। हमारा जो सफा दाऊ नहीं लगे तो भोतार फुल कावड़ में आ। मां भी हथ ठारे आयो आहियां। अंदरि साक आहे उहो भी कुटको ॾिस तो। चङो संगत हाणे मां हलां तो, तव्हां वारे वारे सां कुटको ॾींदा रहोसि। ठीकु आहे भोतार साईं, तव्हां हाणे हलो, असां पाण ई उन छोरे जी मरमत कयूं था। दोस्तो मां हिकु दिलि सां फ़ैसिलो करे चुको आहियां त असां सॼी ज़िंदगी ॾोह कया आहिनि, पर सवाइ परेशानियुनि जे कुझु बि हासिल न थियो। छो न हाणे भलाई जा कम करे आख़िरत जे पादरनि खां बचूं। हिन कूड़ी दुनिया खे ऐं ॾोहण वारी ज़िंदगी खे अलविदा छो न चऊं? हाँ यार ॾोहण वारी ज़िंदगी खां मां बि बेज़ार थी चुको आहियां। हाणे त थकिजी पिया आहियूं। संगत तव्हांजी ॻाल्हि मूंखे बि दिलि सां वणी आहे। जेका संगत जी सलाह हू बि असां वॾेरनि जे चवण ते ग़रीबनि जे मथां ज़ुल्म कयो आहे। अॻिते हली क़बर में कहिड़ो जवाबु ॾींदासीं? त असां मिसकीननि ऐं ग़रीबनि मथां ज़ुल्म जा पहाड़ किराया आहिनि। आख़िर यार असां बि इंसान आहियूं। असां इंसान छा, असां त हैवाननि वारी ज़िंदगी गुज़ारूं पिया। छा असां बि इंसाननि में ॻणिया वेंदासीं? कॾहिं बि न, छो त असांजा कम इंसानियत जे ख़िलाफ़ आहिनि। असां कॾहिं कंहिंजा ढोर छुड़िया या कंहिंखे अगवाह कयो, पर पैसा त वॾेरा था वठी वञनि। असांखे बा वक़्त जी मानी ऐं सखणी शाबाश मिले थी। त पोइ छो न ज़ालिम वॾेरे हाकिम ख़ान जो साथ छॾे असां रेस दादन ख़ान जो सहारो वठी पंहिंजे लाइ को सुठो ईमानदारी वारो रस्तो वठूं ऐं मिसकीननि सां ज़ुल्म ख़तमु करे उन्हनि जी मदद कयूं। त पोइ हलो अली दादन ख़ान सां मिली हक़ीक़त पेश कयूं ऐं अॻिते छा करिणो आहे इहो मां तव्हांखे अॻिना हली ॿुधायां थो। अचो मां सां। अचो दादन खान वेहो। छा ॻाल्हि आहे शाह ज़मान साहब, तव्हां ईअं तकिड़ो मूंखे घुराए वरितो, इलाही कमु छॾे आयो आहियां, ॿुधायो त छो तकलीफ़ ॾिनी अथव? दादन खान मां तव्हांजे ॻोठ जे भलाई वारे मनसूबे ते दिलि सां कमु कयां पियो, पर तुंहिंजे पुट हाकिम ख़ान मूंखां रिश्वत तलब कई आहे। उहा थोरी घणी न पूरा 10 करोड़ घुरे पियो। चवे पियो 5 करोड़ प्लाट जा ऐं 5 करोड़ प्रोटेक्शन टैक्स, ऐं चए पियो त ईअं अगरि न कंदे त ॿीहर हिते नज़र न अचिजा, ऐं जेकॾहिं अची त बैग पैसनि सां भरियल हुजे। सम्झां थो त हाकिम ख़ान अर्दो आहे, पर इहो एतिरो किरियल हूंदो इहो कॾहिं मूं सोचियो बि न हो। साहब तव्हां कमु जारी रखो, मां ॻोठ वञी उन जो बंदोबस्तु कयां थो। न दादन खान, ऐं हाणे जेकॾहिं तव्हां फ़ोन न कंदव त मां न ईंदुसि, ऐं मुंहिंजी सिक्योरिटी हाणे तव्हांजी ज़िम्मेवारी आहे।
हाँ बिल्कुल मां ही जिम्मेवार आया। स्कूल है अस्पताल हर हाल में ठाण घुर्जे। साहब मुझे लाइ को बियो हुकुम है उही मां हाणे पूरो किया। हाँ रईस तव्हां सुठा माण्हू आहियो पर हाकिम खान ते थोड़ो कंट्रोल आणियो ऐं पोइ जीअं जल्द कम स्टार्ट कयूं। हाकिम खान लगे तो दादन खान की खबर पहुंची गई है। असां ते हमलो थियो है सब साथी मारी है। हाकिम खान इते ही भी रहो, एक कदम भी अगते न वधाई जाए। बाबा साईं आज तो मुझे विच में ना अचो। मु जो आई मुझे गुलामन जो झेड़ो आ। आज मां भी दिसा असा जी ताकत तगा गरीब जी पुकार छाती करे सके। मां चवाई तो इन छोकरी जी पचर छड निकरी वन मुझे गोठ मा। तू इन गरीबन जो दुश्मन है, निकरी वन हली ता। आज मुझे रास्ते में जेको भी आयो वो मारे वेंदो। ओए छो ना मुझे पी दादन खान हुजे। हाकिम खान तो हिन गोठ जो छप्पर छा आज केरे छड़ियो। मां तो के जिंदा कौन छड़ी तुम। राहत मुखा जेको थी सको यार माता बिन जे लाइ कयो। माता बिन जे लाइ कयो यार। तू एक जालिम के मारे ॾाढो सुठो कयो आहे। मुझो पुट हुयो पर मुखे अरमान ना मुखे खुशी आई यार। दादन खान ना तमा इन गोठ जी छप्पर छा आयो। मां तवा के अस्पताल खणाए तो ला संभाले पान के दादन खान। राहत तो के मोमल के हिन गोठ जी पारत आहे यार। मुखा पो हिन गोठ वारन जो तवा बई ख्याल रखजो। दादन खान दादन खान दादन खान